भिक्षा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भिक्षा में ईद उल फितर जे हवाले सां सिंध जे कुंड कुड़िछ मां अक़ीदतमंदनि मुरीदनि पांधीड़नि जी आमद जो सिलसिलो रुकिजी न सघियो है। रश बरक़रार, पुलिस तोड़े, टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि शहर जो मुख्य तंबूरा चौक ते रेड़ा, गाॾा, संदुस वग़ैरह हुजण करे ट्रैफिक जाम हुजण जो मामूल बणियल है, जंहिं जे करे ज़ाइरीन तोड़े शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। निटन उर्स गर्मी हुजण सबबि टाउन इंतज़ामिया जी नाअहली ज़ाइरीन लाइ थधे पाणी जी शबील न लॻाई वई है, न ई वरी वाशरूम जी का सहूलियत ॾिनी वई है। ज़ाइरीन अक़ीदतमंदनि परेशान हाल बणियल है। टाउन चेयरमैन भिक्षा ऐं टाउन ऑफिसर भिक्षा ख़ामोश तमाशाई बणियल है। शहर में इंक्रोचमेंट जो आज़ार वधी वियो। शहर अंदर वक़्फ़े सां ट्रैफिक जाम हुजण सां ज़ाइरीन में बेचैनी वधी वई है। शहर में गंद कचरे जा ढेर लॻी विया आहिनि। हर तरफ़ बदबू फैलिजी वई है। दरगाह चाड़ी ते दुकाननि अॻियां गैर कानूनी संदल रेड़ा गाॾा बीहारे रोड रस्ता बंद करे छॾिया आहिनि। टाउन चेयरमैन भिक्षा, टाउन ऑफिसर भिक्षा अखियूं बंद करे छॾियूं आहिनि। शहर जो निज़ाम धर्म भरम बणिजी वियो है। भिक्षा थाणे खां लतीफ़ी मैरिज हॉल भिक्षा टाउन इंक्रोचमेंट आज़ार वधी वियो है। 5 मिंट जो सफ़र कलाकनि में शुमार थी वियो है। इंतज़ामिया ईद जी मोकल ते रवानो थी वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।